नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो में जसकम शहरन ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवान शौकत अली चना, सफ़ीर अली सामेटो, फरहान मेमण, उस्ताद लालण, मेहंदी हुसैन, हमीद मला, प्रोफेसर रोशन खासकेली, उर्स सहतो ऐं ॿियनि एहतजाज रैली कढी ऐं प्रेस क्लब सूबो देरो अॻियां मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त सिंध सभा जे पुरअमन काफ़िले ते ओबाड़ो पुलिस जे SHO बिला जवाज़ चढ़ाई करे न्याणियुनि ऐं अॻुवाणनि ते बिला जवाज़ तशद्दुद ऐं बदतमीज़ी करे इनाम अब्बासी ऐं न्याणियुनि खे गिरफ़्तार करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त रियासती दहशतगर्दी बंदि कई वञे, जबरी गुमशुदगियूं बंदि करे गुम कयल क़ौमी कारकुननि खे ज़ाहिर कयो वञे, सिंध सभा जे काफ़िले मां गिरफ़्तार न्याणियुनि ऐं अॻुवाणनि खे फौरी तौर आज़ाद कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।